नाज़िर मेहर तालुके जी वॾी आबादी वारे ॻोठ बलीदाई जा हज़ारे माण्हू पीअण जे पाणी खां महरूम आहिनि। केतिरा ई किलोमीटर ॻोठ खां परे नलकनि तां पाणी भरण लाइ वेंदड़ माण्हू रोड हादसे में अजल जो शिकार थी चुका आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था रियाज़ चांडियो जी रिपोर्ट। पुछंदे हक मुन्यारा बूह मुन्यारा मिर्ग मुन्यारा नैन रोई पवंदो अस्सलाम वालेकुम नाज़रीन आओ आहियां रियाज़ चांडियो। नाज़रीन असीं हिते मौजूद आहियूं मेहर तालुके जो वॾो ॻोठ आहे बलेदाई, जेको यूनियन काउंसिल जो हेड क्वार्टर पिणु आहे ऐं हिन ॻोठ जी आबादी हज़ारे माण्हुनि ते मुश्तमिल आहे। जीअं त हिन जदीद दौर में बि हिन ॻोठ जा हज़ारे माण्हू पीअण जे पाणी जी सहूलियत खां महरूम आहिनि। जॾहिं पाणी वाहन में वही थो अचे या वरी खॾुनि में पाणी जेको स्टॉक थियल आहे उहो पाणी पीअनि था, या त वरी ॻोठ खां तक़रीबन 1 किलोमीटर खां पर भरो नलका आहिनि, उतां नलकनि तां अचे करे उहे माण्हू पाणी था उतां भरण था अचनि ऐं ॾाढो हू इंतिहाई जेका आहे सा ख़राबु सूरत हाल मां ही माण्हू गुज़री रहिया आहिनि। पाणी ज़िंदगी आहे ऐं जिथे पाणी न आहे त उतां जी ज़िंदगी कीअं आहे, असीं हितां जे ॻोठाण सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं घटि में घटि बि 50-70 साल थी विया, इन खां वधीक असांखे तकलीफ़ पाणी जी आहे। जंहिंमें असां 2 किलोमीटर पंधु करे अचूं था, स्टॉप आहे हिकिड़ो, उते पाणी भरियूं था। साल ते असांजो माण्हू 1-2 पाणी ख़ातिर बि मरी वञे थो ऐं माल माण्हू तंहिंजे लाइ ज़नावर बि काफ़ी असांजा इंतज़ार में आहिनि। पाणी जे में तमामु वधि में वधि तकलीफ़ आहे। जेकॾहिं हुकूमत खे असां अर्ज़ु कयूं था त को पाणी जो सेहो असांखे मिली वञे। 2010 खां वठी वाटर सप्लाई स्कीम बि आहे, उहो असांजी वाटर सप्लाई बंदि आहे। केरु फंड खाई वियो, केॾां था वञे फंड, या छा मसइलो आहे, असां गवर्नमेंट खे ॿाहूं ॿधे अर्ज़ु था कयूं। असां ॾाढी तकलीफ़ में आहियूं। अहिड़ी असांजी ज़िंदगी आहे जे थर जे माण्हुनि जी हुजे। अधु कपिड़ा धोअनि था त अधु धोपनि बि कोन था लुड़े पाणीअ सां। ॿिए नंबर में असां वटि एतिरो सतायल आहियूं जो हक़ीक़त पुछो त असां एतिरो बेज़ार थिया आहियूं जो चऊं था त कॾहिं क़ुरान पाक खणी जो असांखे पाणी ॾियनि। पाणी जी वॾी तकलीफ़ आहे, महिरबानी करे असांखे पाणी ॾियो। नाज़रीन हिन सर्वे दौरान असांखे हिकु अजीब क़िस्म जो अलमियो नज़र आयो आहे ऐं अजीब क़िस्म जो हिकिड़ो अन्याय नज़र आयो आहे त ही ॻोठाणा ॿुधाइनि था त हर साल हिते जेके माण्हू आहिनि, जेके नंढड़ा ॿार या औरतूं पाणी भरण लाइ अचनि थियूं 1.5 किलोमीटर सफ़र करे, ऐं ही सख़्तु उस में उन्हनि मां के माण्हू बेहोश थियो वञनि, के माण्हू रोड क्रॉस करण में रोड हादसनि सबबु मरियो था पिया वञनि। ही तमामु वॾो हिकिड़ो अलमियो आहे त पाणी जे ख़ातिर वेंदड़ माण्हू उहे रोड ते एक्सीडेंट में रोड हादसनि में मरियो था वञनि, पर सरकार पोइ बि हिन ॻोठाणनि तरफ़ तवजो नथी ॾिए। अहिड़ो ई सतायल असां हिकिड़ो हिते किरदारु मौजूदु आहे हिन ॻोठ जो, असीं हुन सां ॻाल्हाईंदासीं। चाचा पाणी जी छा तकलीफ़ आहे? साईं वॾी तकलीफ़ तमामु। पाणी कोन्हे, पीअण खां कोन्हे, माल मरी थो वञे, कई छोकिरा नुक़सान में अचे था वञनि वीचारा। पाणी जी तकलीफ़ तमामु बहुत आहे। साईं हितां 15-20 साल खां वठी पाणी जी असांखे वॾी तकलीफ़ आहे। हिते अलाए केतिरा ॿार हादसे में असांजे रोड ते माना मुआ वञनि था, माना साल में 2-3 छोकिरा मुआ था वञनि। वॾी असां सां बेवाजिबी आहे, असां सां ज़ुल्म आहे। ख़ुदा जे वास्ते जेको आहे सो असांजो तदारक थियो वञे। नाज़रीन तव्हां हितां जे ॻोठाणनि जूं दाहूं ॿुधियूं ऐं उनखां अलावा हितां जी नाकारा थियल वाटर सप्लाई स्कीम जा मुख़्तलिफ़ मंज़र असां तव्हांखे ॾेखारियासीं ऐं उनखां अलावा वॾी ॻाल्हि इहा आहे त इहो बि तव्हां ॾिठो त हिते जेके औरतूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ हिते जेके पाणी जा खॾा आहिनि उतां कपिड़ा धोअण जे लाइ अचनि पियूं ऐं या वरी पाणी भरण लाइ अचनि पियूं। कैमरामैन सैयद मुख़्तियार शाह सां गॾु रियाज़ चांडियो, मेहरान टीवी, बलेदाई। पुछंदे रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो रोई पवंदो बरदड़ बर जो हाल जे पुछंदे हक मुन्यारा बूह मुन्यारा मिर्ग मुन्यारा नैन रोई पवंदो रोई पवंदो।